ख़बर आया ताईं पहुचाए पिया इस्लामकोट खां वेझो दरगाह सैयद महमूद शाह बुखारी जो 134 उर्स मुबारक थी गुज़रियो। उन हवाले सां पेश आहे ही रिपोर्ट। इस्लामकोट भरसा गोठ बोरली महमूद शाह में सूफ़ी बुज़ुर्ग महमूद शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह जी 134 उर्स मुबारक जो 2 ॾींहंनि खां हलंदड़ तक़रीबूं इख़्तिताम ते पहुतियूं। मेले जो इफ़्तिताह गादी नशीन फ़क़ीर साईं दिनू शाह बुखारी सूफ़ी बुज़ुर्ग महमूद शाह बुखारी जी दरगाह ते चादर चाढ़े कयो। उर्स मुबारक में सिंध जे मशहूर उलमा इकराम शिरकत कई। महफ़िल मौलूद शरीफ जो पूर्ण बंदोबस्त कयो वियो। उलमा इकराम जलसे के ख़िताब फरमायो। क़ुरान पाक जो हिफ़्ज़ मुकम्मल कंदड़ शागिर्दनि जी दस्तारबंदी पूर्ण थी गुज़री। ॿिए पासे मेले में उठनि घोड़नि जूं रेसूं मुनक़िद कयूं वयूं, जंहिंमें समूरी सिंध खां उठनि घोड़नि जे सवारी जो शौक़ु रखंदड़ शौक़ीननि वॾे अंग में शिरकत कई। सिंध जी सक़ाफ़ती रांदि मल्ल जा बि शानदार मुक़ाबला थिया। मलवाननि पंहिंजे हरीफ़नि खे शानदार मल मारे मेले में शरीक शौक़ीननि खां वाह वाह कराए छॾी। मेले जो शौक़ु रखंदड़ शाइक़ीन मेले में वॾे अंग में शिरकत कई। उन हवाले सां मेले में शरीक शौक़ीन ॻाल्हाईंदे चयो त अॼु असां हिते आहियूं दरगाह बोरली महमूद शाह जे 134 उर्स मुबारक आहे, उन में शरीक आहियूं। हिते मुल्क सॼे मुल्क जे कुट कुर्छ मां ज़ाइरीन पहुतल आहिनि। वॾे अंग में हिते उठनि जा मलाखड़ा थियनि था, घोड़नि जा मलाखड़ा थियनि था, मल जा मलाखड़ा थियनि था। जेका सिंध जी सक़ाफ़त आहे उहा जेका आहे उनखे उजागर कयो वञे थो। उनखां वॾी ॻाल्हि इहा आहे त हिते दीनी जेके आहिनि से सभ खां वॾो अहम जलसो थिए थो, जंहिंमें मुल्क जा जेके उलमा इकराम आहिनि उहे हिते जेके आहिनि से माण्हुनि खे दीनी ॻाल्हियूं ॿुधाइनि था ऐं नाचकानी जो मुक़ाबिलो बि थिए थो। मतिलबु हितो त हिते दीनी जेके ॻाल्हियूं तमामु घणियूं थियनि थियूं। गैर शरई को बि अमल कोन्हे, न गानो आहे, न नाच आहे, न डांस आहे, न कुकड़नि जो मैल आहे, न ढगनि जो जेको रिछनि या कुतनि जो को। हिते जेके बि ॻाल्हियूं आहिनि उहे शरई ॻाल्हियूं आहिनि ऐं हिकिड़ो अनोखो मेलो आहे जिते सभु गैर शरई अमल को बि कोन थो थिए। पर अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे जो हिते ज़ाहिरीन जेके हज़ारनि जी तइदाद में मुल्क जे कुंड कुर्छ खां पहुचनि था, लेकिन उन्हनि जे पीअण जो पाणी जो वॾो मसइलो आहे, लाइट जो वॾो मसइलो आहे। हूअं त हिन ॻोठ में हिन इलाइक़े में त स्कूल बि मौजूदु आहे, उहे बि जेके आहिनि से लाइट जी उन्हनि खे सख़्तु ज़रूरत आहे। हेल्थ सेंटर बि मौजूदु आहे, उन्हनि खे बि लाइट ऐं पाणी जी सख़्तु ज़रूरत आहे। त हुकूमत खे इन ते फौरी तवजो ॾियणु घुरिजे। ऐं सरदार शाह साहब जेको सक़ाफ़त जो मिनिस्टर आहे, असां गुज़ारिश कंदासीं त तव्हां जेकॾहिं हिते लाइट ॾींदो या पाणी ॾींदो त हिते हिन दरगाह ऐं हिन मदरसे खां सवाइ बाक़ी जेके स्कूल आहिनि उन्हनि खे बि लाइट मिलंदी, जिते माण्हू ॿार जेके आहिनि से तइलीम हासिलु कनि था। अॼु असां परे परे खां असां तक़रीबन जेको सो कलोई खां हिते जेको सो आया आहियूं साईं ॾिने शाह जी दावत ते। साईं मुरली महमूद अली शाह जे जेको सो दरगाह ते उर्स मुबारक जे सिलसिले में असीं हिते पहुता आहियूं। फंक्शनल लीग जा कारकुन आहियूं। असीं हिते इंतिज़ामिया तरह ते जेको सो हिते आया आहियूं। काफ़ी वक़्त खां असीं हिते ईंदा रहिया आहियूं, पर हिते जेको सो लाइट जो फुक़दान आहे तमामु घणो ऐं तंहिंखां पोइ हिते पाणी जो मसइलो आहे। उन ई करे असांजो इहो मुतालबो आहे गवर्नमेंट खां त जो बराए महिरबानी करे हिन दरगाह ते हेॾी वॾी सॼी दरगाह हिते हिननि जा अक़ीदत मंद तमामु जेके से थर ऐं सिंध में जेके से लाड़पट में तमामु काफ़ी हिन जा जेका अक़ीदतमंद आहिनि ऐं जेके उहे हिते ईंदा आहिनि ऐं उन्हनि खे जेको हिते तमामु घणी तकलीफ़ थिए थी। उन जे अज़ाले जे लाइ ज़ाहिर आहे कुझु न कुझु जेको सो गवर्नमेंट खे करणु खपे। मेलो ख़ूबसूरत आहे, VIP रोज़गार भली आहे। 2-3 साल इहो को लॉकडाउन में परेशान हुआसीं,
हाँ ही मेला स्टार्ट थिया आहिनि। ही दरगाह मोहम्मद शाह बोरली सलाम कोट जे लॻभॻि आहे। ही दरगाह बहितरीनु आहे। हिते शफ़ा मिलंदी आहे। हिते ही मज़हबी मेलो आहे। तलावतूं हलंदियूं आहिनि, क़ुर शरीफ़ बि पढ़ंदा आहिनि, मौलवी ईंदा आहिनि। हिते भलो मेलो आहे। घोड़नि जी डोड़ बि आहे, उठ बि आहिनि, मलाखड़ो बि लॻे थो। दुकानदार परे परे खां आहिनि, मीरपुर ज़िले जा, सांगड़ ज़िले जा आया आहिनि रोज़ी जे ख़ातिर। माशाल्लाह रोज़ी बि हिते भली थिए थी। ही परदेसी आहिनि, को किथां जा को किथां जा। माशाल्लाह मेलो भलो हले पियो, रोज़ी भली थिए पई। सैयद मामूद शाह बोरली पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जो क़दीमी माना मुरीद आहे, 7 पीढ़ी खां वठी। बाक़ी हिते पूरी दुनिया अचे थी, जमायत रोज़े वारे जी अचे थी। ही नाइब मुखो हिज़बुल्लाह शाह जो, उन जे करे उतां खां हीअ माना हेॾां मोकिलियो वियो। त वॾी दरगाह उहा आहे, नंढी हीअ आहे। जमायत धणी मेलो लॻाइनि था, पूरी दुनिया खे फ़ैज़ मिले थो। उन फ़ैज़ जे मुताबिक़ हीअ दुनिया अचे थी। मुहम्मदी तरीक़े ते अहले सुन्नत जो ही मेलो आहे। हिन में न को ॻाइण, को तमाशो, को नशो, को का बि गैर क़ानूनी हिते शइ न हलंदी आहे। हिते सिर्फ़ु इस्लामी जमायत रोज़े वारे जी, मुसलमान जेके मुहम्मदी तरीक़े जा उहे ईंदा आहिनि। ज़िक्र, निमाज़ूं, तक़रीरूं, महलूद शरीफ़, नातूं, क़ुरान खानियूं, सलाद सगोरी, इन खां सवाइ ॿियो कुझु बि हिते न ईंदो आहे। बाक़ी फ़ैज़ मिलंदो आहे मामूद शाह बोरली तां रोज़े वारे जे तरफ़ां ॾिनल आहे। उन जे करे ई मुसलमानी तरीक़ो किन किन जॻहनि ते बचियो आहे, वञी हर जॻह ते न हूंदो आहे। उन जे करे अल्लाह ऐं रसूल जे मुआबे हले थो जान, वधीक अवां पाण ॾिसी सघो था। मामूद शाह बोरली शरीफ़ जी बनिस्बत मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह ताला अलैह जिन जो फैज़ अल्हम्दुलिल्लाह हिते अची करे असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। ऐं तमामु बहितरीनु माहौल अल्हम्दुलिल्लाह दीनी सभु शयूं हिते असांखे नज़र आयूं। ऐं असां काफ़ी टाइम खां हिते अचूं पिया। अहिड़ी का बि दुनिया वारी का बि शइ हिते कोन्हे। अल्हम्दुलिल्लाह जेके बि होटलूं आहिनि पंहिंजे हिसाब सां आहिनि अल्हम्दुलिल्लाह, पर दीनदारी जे हिसाब सां उलमा इकराम अचनि था ऐं मालूदी अचनि था, नअत ख़्वान अचनि था। जेके बि महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जा आशिक़ रसूल आहिनि उहे अची हिते फैज़ पिराईंदा आहिनि। बोरली मोहम्मद शाह जिते मेलो लॻी रहियो आहे, जिते पूरी सिंध खां बल्कि पंजाब खां हिते कई काफ़िला हिन मेले में पहुतल आहिनि। ऐं यकीनन ही तमामु वॾो मेलो आहे। ऐं हिन में दीनी जेको तबलीग थिए थी ऐं जेके मौलवी वाइज़ कनि था उहो तमामु उन ॿुधण जे लाइ आशिक़ाने रसूल तमामु परे परे खां अचनि था। ऐं इन जो जेको गादी नशीन आहे क़ाबिल एतिराम मोहतरम सैयद साईं रिनू शाह साहब, उन जी महिनतनि सां ही जेको मेलो मतल आहे। पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त हिन मेले में कुझु सहूलियतूं मौजूदु न आहिनि। हिन मेले खां 5 किलोमीटर ते पाणी जी लाइन गुज़रे थी ऐं हिन मेले में पाणी जी सहूलियत न आहे। हिन मेले हिन ॻोठ बोरली मोहम्मद शाह खां 5 किलोमीटरनि ते जेका बिजली आहे, जेका लाइट आहे, उहा बि गुज़री रही आहे। उन जी बि जेका सहूलियत हिते मौजूदु न आहे। त असां अॼु हिन पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जे प्लेटफार्म तां हिन मेले में साईं सैयद साईं रिनू शाह साहब लेबर विंग जा प्रेसिडेंट आहिनि ऐं असां उन सां गॾु पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जा जेके बि हिते मौजूदु आहियूं, हिन में ऑर्गेनाइज़र हिन मेले में मौजूदु आहियूं, उहे इंतिज़ामिया असां इहो मुतालबो रखूं था त जेकॾहिं पूरी सिंध ऐं ॿियनि सूबनि खां बि जेकॾहिं हिन बोरली महमूद शाह ते परे परे खां आशिक़ाने रसूल अची ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेको कलाम पाक ऐं जेको हिते दर्स ॿुधनि था, त उन जे लाइ गवर्नमेंट सां असांजो इहो मुतालबो आहे त हिन ॻोठ में मिडिल स्कूल बि आहे, त हिन में लाइट ऐं पाणी जी सहूलियत हुजणु खपे। अल्हम्दुलिल्लाह तव्हां ई असां अॼु हिन जॻह ते बोरली महमूद शाह सैयद गाज़ी महमूद शाह रहमतुल्लाह अलैह उन्हनि जे आस्थाने शरीफ़ ते मौजूदु आहियूं, जंहिं जॻह ते सालनि खां संदुन उर्स शरीफ़ मल्हायो वञे थो। ऐं अल्हम्दुलिल्लाह हिन उर्स शरीफ़ में सॼी सिंध मां उलमा सगोरा, सादात सगोरा, मुअज़्ज़िज़ीन अहले सुन्नत व जमात ऐं समूरा मुसलमान हिते अची शिरकत कनि था। इन जो बुनियादी सबबु ही आहे त हिते मुसलमान अची करे इल्मु हासिलु कनि था, तरबियत हासिलु कनि था ऐं हिन जॻह ते हुननि खे शरीयत मुहम्मदीअ जो पैगाम मिले थो। हमेशह खां ही आस्थाना ये अल्लाह वारनि जा जेके
घर आहिनि, उन्हनि जा वथाण आहिनि, उन्हनि जा मक़ाम आहिनि। इहे अहले सुन्नत व जमात रुॻो न बल्कि समूरी इंसानियत जे लाइ भलाईअ जो दर्स ॾींदा रहिया आहिनि। अल्हम्दुलिल्लाह ख़ासि तौर ते हिन जॻह ते को बि अहिड़ो गैर अख़लाक़ी गैर शरई कमु न थींदो आहे, बल्कि हिते मौलूदनि जी महफ़िल थींदी आहे। उन खां अलावा उलमा सगोरा जेको इस्लाही बयानु आहे उहो इस्लाही बयानु कंदा आहिनि। ऐं अल्हम्दुलिल्लाह सॼी सिंध त छा पर पंजाब खां माण्हू अचनि था ऐं अलाह वारनि जा आस्थान अॼु बि क़ाइमु आहिनि ऐं अलाह कंदो क़यामत ताईं क़ाइमु ऐं दाइम रहंदा। अलाह ताला खां दुआ कयूं था त अलाह साईं असांखे पिराइण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। महिर अदा साईं, जीअं दरगाह शरीफ़ उर्स मुबारक जे हवाले सां तव्हां असां खां हिस्ट्री वठो था, मुकमल त असां हिन उर्स जे बारे में नथा ॿुधाए सघूं, पर तव्हांखे मुख़्तसर ऐं मेन ॿुधाए सघूं था त हीअ दरगाह पीर साईं पागारे जी 30 गादी पीर साईं तख़्त धणी रहमतुल्लाह ताला अलैह असां जमात जो लक़ब आहे। पीर साईं पागारा रोज़े धणी रहमतुल्लाह ताला जी 30 गादी मुबारक आहे ऐं जंहिंजो इस्म मुबारक पीर सैयद हिज़बुल्लाह शाह राशिदी मिस्किन तख़्त धणी रहमतुल्लाह ताला अलैह उन जा क़िबला हज़रत सैयद महमूद शाह रहमतुल्लाह ताला अलैह ख़लीफ़ा हुया ऐं उन खां फैज़याब थिया। उन खां पोइ क़िबला साईं जो दम परवाज़ उन दरगाह पाक ते थियो। पंहिंजे मुर्शिदनि जे विसाल एॾा आशिक़ हुया जो उते पहुता त थर जो ॾोराऊं इलाइक़ो राश हुई, हितां खां विया त जमायत में सोग हुयो। पहुता त उते पुछा कयूं त बाबा जमायत में सोग आहे। फ़क़ीरनि चयो त ख़लीफ़ा क़िबला महमूद शाह तव्हांखे ख़बर न आहे त पीर साईं हिज़बुल्लाह शाह अलाह ताला खे प्यारा थी विया आहिनि ऐं उन ई टाइम में अलाह जो आवाज़ु कढायूं, बुज़ुर्ग जो दम परवाज़ थी वियो। उन खां पोइ मौजूदा गादी नशीन पीर साईं माफ़े धणी रहमतुल्लाह ताला अलैह खे ख़लीफ़नि चयो त क़िबला महमूद शाह थर वारो अलाह खे प्यारो थी वियो आहे, मालिक हुकुम फरमाइनि। क़िबला साईं आया, दुआ फरमायूं त महमूद शाह जी जॻह दरगाह शरीफ़ ते न आहे, महमूद शाह जी जॻह थर पारकर बोरली महमूद शाह में आहे ऐं महमूद शाह जो घोड़ो तयारु करियो। मुर्शिद आया ऐं चयूं त क़िबला महमूद शाह तव्हां उथो ऐं तव्हांखे वञिणो आहे थर पारकर ऐं असांजे बाबा जान जो हुकुम आहे तव्हांजी नंढी दरगाह आहे। त इहा नंढी दरगाह जी हिस्ट्री आऊं मुख़्तसर ॿुधायां त क़िबला साईं पंहिंजे दौर मंझि पाणी फरमाए विया हुआ त हिकिड़ो वाक़ियो आहे जमायत जो। हिते जमायत उन ई दौर में पीर साईं सरदार दीदार मुबारक करायो जलो अफ़रोज़ शाह तख़्त धणी बादशाह रहमतुल्लाह ताला अलैह। त उन में पाण तख़्त धणी बादशाह फरमायो त ख़लीफ़ा क़िबला महमूद शाह जेको तव्हांजी जमायत अलॻि कयो ऐं असांजी जमायत अलॻि कई वञे, जॾहिं जमायत अलॻि कई वई त हाज़िर दौर में उहा जमायत वधी वई। वधी वञण खां पोइ पाण मुर्की फरमायूं त ख़लीफ़ा महमूद शाह चाचा तव्हांजी जमायत वधी वई। पाण क़दमनि ते किरी अची क़िबला तूं मुर्शिद आहीं ऐं तुंहिंजो ग़ुलाम आहीं, हीउ फैज़ तुंहिंजो आहे, तुंहिंजी फैज़ सां फैज़याब थिया आहिनि, हाणे क़बूल फरमायो पंहिंजी झोलीअ में। उन में मुख़्तसर ॻोठ आहिनि, मानबाई जो तड़ा ॿिया वग़ैरह इलाही ॻोठ आहिनि जेके क़िबला महमूद शाह रहमतुल्लाह ताला पीर साईं रोज़े धणी जे फैज़ मां फैज़याब करे मुरीद कया। पाण क़बूल फरमायूं। उन ई ॾींहुं फरमायूं त नंढी दरगाह बोरली महमूद शाह, वॾी दरगाह रोहड़ी सखर आहे। जेको मुंहिंजो रोज़े धणी जो मुरीद दरगाह पाक न पहुचे वॾी दरगाह पीर साईं पागारे जी ते त नंढी दरगाह आयो, उनखे फैज़ उहो ई मिलंदो जेको रोज़े धणी जे रोज़े रहमतुल्लाह ताला ते मिली रहियो आहे। उन खां पोइ पाण उतां खां मुर्शिद माफ़े धणी जो किसो वठूं था त पाण फरमायूं त तव्हां वञो बाक़ाइदे मुर्शिदनि जे फैज़ सां अलाह ताला खे प्यारा थी वियल कामिल मुर्शिद इमाम जी करामत सां घोड़े ते चढ़िया आहिनि, हिते आया आहिनि। पंहिंजे औलाद खे वसियत फरमायूं त असां अलाह ताला खे प्यारा थी विया आहियूं, पर मुर्शिदनि जो फैज़ अहिड़ो आहे जो हिन दुनिया में जीअरे हेसि ताईं मंज़िल मक़सूद ताईं पहुता आहियूं। असांजी जॻह हिते आहे। चंद वसियतूं फरमायूं जेके दरगाह ऐं पंहिंजे औलाद जे लाइ उहे करे चादर ओढायूं। इहा जॻह जेका रोज़ो करीम आहे हिते पीर साईं तख़्त धणी आराम फरमाईंदा हुआ। जेका ॼार तव्हां दरगाह जे टच में ओभर साइड में ठी आहे इहो पीर साईं तख़्त धणी रहमतुल्लाह ताला अलैह विज़ू मुबारक करे अर्ज़ु कयूं त क़िबला हिन ग़ुलाम जी जाइ पाण फरमायूं त हीअ जॻह तव्हांजी हीअ आहे। उन खां पोइ माशाअल्लाह ही 150 साल जो खां उर्स हलंदो अचे पियो। सॼो जमायत जो सिस्टम आहे, जमायती निज़ाम आहे, मोहम्मदी तरीक़े जो मेलो लॻंदो आहे, गैर शरई कम न थींदा आहिनि। जमायत सॼी ख़िदमत कंदी आहे जेको तव्हां पाण विज़िट कयो आहे। गवर्नमेंट जे हवाले सां असांखे का बि सहूलियत मौजूदु न आहे। साईं सदरुद्दीन शाह जी कोटा मां असांखे रोड मिलियो, उहो बि रुली करे मुखालफ़नि रोके करे आयो, पर असांखे अफ़सोस थिए थो त हेॾी वॾी दरगाह आम पब्लिक हिन में न का पार्टी आहे न ॿी आहे, फैज़ वठणु ईंदा आहिनि, उहा गवर्नमेंट जे हिसाब सां सहूलियत खां महरूम आहे। हींअर तव्हां ॾिसंदा 2-3 समर पंप आहिनि वग़ैरह, जेको बि असां पाणी जो बंदोबस्तु वग़ैरह ॿियो कयो आहे उहो सभु पंहिंजे ख़र्च ते कयो आहे। होॾां दरगाह सैयद महमूद शाह बुखारी जे गादी नशीन फ़क़ीर साईं दीनू शाह बुखारी ॻाल्हाईंदे चयो त पंहिंजे ॾाॾा हज़रत महमूद शाह गाज़ी रहमतुल्लाह अलैह जो 104 उर्स मुबारक आहे, जंहिंमें काफ़ी उलमा इकराम जीअं मुफ़्ती हक़ नबी सिकंदरी अज़हरी साहिबु, साईं मुफ़्ती फैज़ मोहम्मद
सिकंदरी साहिबु उहो सकरण मां आया हिते। साईं मुफ़्ती साहिबु शाहपुर चाकर खां हिते अची असांजे हिन दरगाह जे उर्स में ख़िताबु कयो। तव्हां ॾिठो तमामु सुठा नेतख़्वान आया आहिनि, काफ़ी नेतख़्वान हज़रात बि आहिनि, काफ़ी उलमा इकराम आहिनि, पर वक़्तु थोरो हुजण जे करे असां तक़रीबन 12 बजे इहो बोलण वारो प्रोग्राम ख़तमु करण खां पोइ वरी नेतख़्वान ऐं सॼी राति महफ़िल दुरूद हलंदो सुबुह ताईं, सुबुह जी नमाज़ ताईं हलंदो। तंहिंखां पोइ सुबुह जो उठनि घोड़नि जी डोड़ आहे, मलाखड़ो आहे ऐं तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे। तव्हां शाम जो बि हिते मलाखड़ो ॾिठो हूंदो, तमामु बहितरीनु। ऐं असां हिते का बि ग़ैर शरई कमु करणु नथा चाहियूं। असां चाहियूं था त हिननि बुज़ुर्गनि जी दरगाहनि ते शरीयती कमु थियनि, जंहिं मुंहिंजा अलाह ऐं अलाह जो रसूल राज़ी हुजे ऐं अलाह ऐं अलाह रसूल जी ॻाल्हि हुजे। ऐं हिते असांजी दरगाह खे काफ़ी तकलीफ़ूं आहिनि, काफ़ी मरतबा इंटरव्यू असां ॾिना आहिनि हिते। हिन दरगाह ते काफ़ी असांजा सहाफ़ी दोस्त आया आहिनि, सिंध न्यूज़ वारा, काफ़ी न्यूज़ूं हिते असां हर साल असांजे बिना दावत जे हाज़िरी भरींदा आहिनि, दरगाह जी उर्स जी तक़रीबूं भरींदा आहिनि। ॾाढो मज़ो ईंदो आहे असांखे, हुननि खे बि ॾाढो मज़ो सुकून ईंदो आहे, जंहिंमें हिते को बि अहिड़ी गैर शरई कमु न आहे। असुलु ॻाल्हि इहा आहे त असांखे साईं पाणी जी ॾाढी तकलीफ़ आहे। साईं मुराद अली शाह असांजो सैयद आहे, असां वज़ीर अला खे अर्ज़ु कंदा आहियूं की भला हीअ सूफ़ियुनि बुज़ुर्गनि जूं दरगाहूं आहिनि, हीअ अमन मोहबत वारनि फ़क़ीरनि जूं दरगाहूं आहिनि। हिन में न ज़ात आहे, न पात आहे, न का पार्टी बाज़ी आहे। हीअ सिर्फ़ु असांजो रूह ख़ुशि थिए थो। अलाह वारनि जे बुज़ुर्गनि ते दुनिया काफ़ी मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा माण्हू मुख़्तलिफ़ दरगाहनि जा मुरीद आया आहिनि। असां हिन में का बि ॿी शइ नथा ॻंढासीं, सिर्फ़ु असांखे हिते जो सुकून खपे, हिन बुज़ुर्गनि जो सुकून, दरगाह जो इहो सुकून खपे। त असां वटि रोड बि कोन्हे, पाणी जी ॾाढी तकलीफ़ आहे। हितां खां आॾे जो तड़े स्टॉप जेको असांजो लिंक रोड आहे 5 किलोमीटर, हिन में 5 किलोमीटर ते लाइट आहे, जेका अॻिते लूणियूं ॻोठ वञे पई। हाणे इहा त पुछणु खपे त भई हाणे असांजो बि ॻोठ 5 किलोमीटर ही वॾी ख़ानगाह आहे, जंहिं ते मदरसो बि आहे, माशाल्लाह मिडल स्कूल बि आहे, प्राइमरी आहे, गर्ल्स प्राइमरी स्कूल आहे, काफ़ी हिकिड़ियूं शयूं असां वटि आहिनि। हिन दरगाह ते 24 कलाक रश रहंदी आहे। हर सूमर साए ते तव्हां ॾिसंदव त काफ़ी जमायत हूंदी आहे, 40 खां 50 गाॾियूं जमायत ॾाढो हिते सुकून सां ईंदी आहे, पंहिंजो रातियूं रही ॾींहं हिते सुकून वठंदा आहिनि। त असीं चाहियूं था साईं हिते महिरबानी करे मुराद अली शाह खे ऐं अर्ज़ु कयोसीं की भला असां सैयद आहियूं, असांजी बि दरगाह आहे, गादी आहे, तव्हां असांजा वॾा आहियो, तव्हां हिकिड़ी हिननि दरगाहनि ते बि नज़र रखो ऐं हिते लाइट पाणी जी सहूलियत करायो। ऐं त उन सां आवाम जा माण्हू जेके बि मोतक़द मुरीद मौलवी आलम सगोरा अचनि था, असीं ॿियो कंहिंजो ज़िक्र कोन था कयूं, सिर्फ़ु अलाह अलाह जो ज़िक्र था करियूं, ॿियो कंहिंजी असीं इहा शइ कोन था वखाण करियूं, न को सियासी जलसो था रखूं। त महिरबानी करे साईं जिन खे असां हिन मीडिया थ्रू अर्ज़ु कंदासूं त इहे असांखे सहूलियतूं ॾिनियूं वञनि, त जीअं असीं हिननि माण्हुनि खे सुठे नमूने सां राश खाधो पीतो, हिननि जो सुम्हणु, हेॾो ॾिसो सियारो केॾो आहे, हेॾी वॾी सर्दी आहे, पर असां पंहिंजे हड़ा वणा जेकी बिस्तरा उढण लाइ हिननि खे सीअ खां बचा कराईंदा आहियूं। लंगर त हुई फ़क़ीरनि जो ई गादनि जो लंगर आहे, हिन जी लंगर जी ॻाल्हि कोन कबी, जेका आहे असांजो हाल फ़क़ीराणो असां लंगर खारायूं था, पर असांखे तकलीफ़ आहे। मुसाफ़िर खानो कोन्हे, जमायत खानो हुजणु खपे, सुठो मुसाफ़िर खानो हुजणु खपे, जंहिंसां माण्हू वीचारा जेके अचनि था हिते दरगाह जा मोतक़द, उन्हनि खे सहूलियत हुजे। ऐं हीअ सकाफ़ती रंग आहिनि, इहो बि तव्हां ॾिसो न, उठ घोड़ा बि सकाफ़ती रंग आहिनि, को ॿियो गैर शरई कमु न आहे। उठ घोड़नि जी बि सकाफ़त आहे, मलाखड़ो बि सकाफ़त आहे। हीअ बि सिंध जा वज़ीर आला या ॿिया जेके वज़ीर उहे कोन था कनि, असीं माण्हुनि खे तफ़रीह ॾियूं था, माण्हुनि खे ख़ुशि करण लाइ। माण्हू अॼुकल्ह दुनिया ॾाढी ॾुखी आहे, हींअर माण्हू हर को ग़म में आहे, महांगाई में आहे, हर तकलीफ़ में माण्हू मुंहुं ॾिए पियो। त असीं माण्हुनि खे पंहिंजे सुकून ॾियण लाइ मेला मलाखड़ा हयाती जा मेला हीअ जेके सजायूं था, त असीं पंहिंजा ख़र्च हणा वणा संगतनि खे दावतूं ॾींदा आहियूं, उठनि घुड़नि वारनि खे, मुरीदनि खे, दोस्तनि खे। त बाबा तव्हां अचो, पंहिंजे दिलि जो सुकून हिते वठो, घोड़ा वठ घुमायो, हीअ हिकिड़ी सकाफ़त आहे, पंहिंजी सकाफ़त बि न छॾियो। हीअ पटको अजरक टोपियूं इहे सकाफ़ती ॾींहं त मल्हाईंदा, त बाबा हीअ पटको टोपी हीअं बाबा हाणे इहे शयूं सकाफ़त न, त असां छा था कयूं। त महिरबानी करे असां सिंध गवर्नमेंट खां ऐं एज़ ए गादी नशीन दरगाह बोरली मामून शाह, फ़क़ीर सैयद साईं ढुन शाह, साईं जिन खे क़िबला साईं मुराद अली शाह खे ऐं जेके वस वारा असांजे सिंध जा नुमाइंदा आहिनि, MPA में आहिनि, उनखे चवंदा बाबा हिन में ज़ात पात न कयो, कंहिं बि पार्टी जा MNA MP हुजनि। असां चवंदा बाबा हिन दरगाहनि खे सहूलियतूं ॾियो जेका तव्हांखां पहुचे। असीं तव्हांखां ॿियो को बि असीं तव्हांखां मुतालबो कोन था करियूं, पर सिर्फ़ु असांखे रोड लाइट जी सहूलियत ॾिनी वञे। न नौकिरी जा था मुतालबो करियूं, न ॿी कंहिं शइ जी था कयूं, पर हिन दरगाह खे रोड लाइट जी सहूलियत ॾिनी वञे, जमायत खानो मुसाफ़िर खानो ॾिनो वञे, जंहिंमें हेॾा परे परे खां माण्हू वीचारा तकलीफ़ करे ईंदा आहिनि, त
हाणे आख़िर पंहिंजा घर जेके असां पंहिंजा ओताकूं इहे त इस्तेमालु करियूं शाम न ॿधूं, पर पोइ बि अहिड़ी जॻह हुजे जिते माण्हू सुकून सां वेही पंहिंजो अलाह अलाह रसूल जो ज़िक्र ॿुधनि। दरगाह सैयद महमूद शाह बुखारी जे गादी नशीन तोड़े मेले में शरीक दरगाह महमूद शाह बुखारी जे मुरीदनि ऐं मेले जे शौक़ीननि सिंध तोड़े वफ़ाक़ी सरकार ते तारीख़ी दरगाह खे मुकमल तौर नज़रअंदाज करण जो इल्ज़ाम लॻाईंदे चयो त दरगाह महमूद शाह बुखारी ते हर साल हज़ारनि जी तादाद में मुरीद तोड़े मेले जा शौक़ीन ईंदा आहिनि, पर दरगाह ते न लाइट आहे न ई पाणी आहे। गादी नशीन फ़क़ीर साईं ॾीनू शाह बुखारी वज़ीर सक़ाफ़त सैयद सरदार अली शाह ऐं वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खां मुतालबो कयो त दरगाह शरीफ़ ते ईंदड़ ज़ाइरीन जी सहूलियत लाइ लाइट, आरो प्लांट समेत मुसाफ़िर खाना ठाराए ॾिना वञनि जी ईंदड़ ज़ाइरीन खे तकलीफ़ खां बचाए सघिजे। कैमरा टीम सां गॾु राशिद कादर भट्टी।